अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे दोस्तों नेक्स्ट एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार तव्हां कहानी ॿुधाईंदा हलूं। दोस्तों हाणे जेका किस्त अचण वारी आहे तव्हां इन में ॾिसो त नवाब खान खे हाणे हिकु मतिलबु सख़्तु माण्हुनि जी ज़रूरत आहे। उहे माण्हू जेके टक्कर ॾेई सघनि मीर खे, मूसा खे ऐं जेको आहे सिजाल खान खे। पहिरियों त हू पुलिस मां इन्हनि खे ॿधाईंदो, लेकिन उन खे वरी बि माण्हुनि जी ज़रूरत आहे, ख़ासि करे हू हाशू जहिड़ा माण्हू उन खे खपनि। उहो छा कंदो हाणे दोस्तों, नवां माण्हू आणींदो ऐं नवां हाणे अदाकार अचण वारा आहिनि, उन्हनि जी एंट्री थियण वारी आहे। ख़ासि करे हाकिम ख़ान बि ईंदो जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में हुयो, यानी इजाज़ मल्हा, उन जी बि एंट्री थियण वारी आहे। अॻिते हली असद कुरैशी जी बि एंट्री थींदी, लेकिन हाशू जाइ ते हुनखे हिकु ताक़तवर माण्हू खपे जीअं हाशू हुयो, जीअं सभिनी दुश्मन खे मुंहुं ॾेई सघे। ख़ासि करे हाणे तव्हां ॾिसंदो त हाकिम ख़ान इन खे जेको आहे लॉन्च कयो वेंदो हाकिम ख़ान खे। कुझु ॿिया माण्हू बि तव्हां ॾिसंदो उहे बि ज़ाहिर थींदा ऐं नवाब खान पंहिंजी सिक्योरिटी मज़बूत कंदो पंहिंजे दुश्मन जे ख़िलाफ़ु। छाजे करे दोस्तों, जीअं नवां पुराणा अदाकार ख़तमु थियनि था, मरदा वञनि था ड्रामे मां, त नवां ऐड थींदा वञनि था। ऐं इन में कोशिशि लॻी पई आहे कमाल खान जी बि, काफ़ी कोशिशि में आहे कमाल खान त मूंखे तकरार ड्रामे में खयो वञे, लेकिन उन जी अञा ताईं एंट्री न आहे थी। सिर्फ़ु हाकिम ख़ान ऐं असद कुरैशी जी एंट्री थियण वारी आहे तकरार ड्रामे में। ऐं जॾहिं इहे तकरार ड्रामे असद कुरैशी या हाकिम ख़ान इहे जॾहिं एंट्री कंदा त पोइ ॾिसंदो तकरार ड्रामे जो रुख ई मटिजी वेंदो ऐं ज़बरदस्त पोज़ीशन ते अची वेंदो। ऐं जीअं ज़हर ज़िंदगी हुयो उन खां बि वधीक तव्हां इन जी जेको आहे लॉन्चिंग ॾिसंदो, उन खां वधीक व्यूज़ ईंदा तकरार ड्रामे में। ऐं इन खां पोइ त वरी मोहब्बतनि जो माग बि लॉन्च थियण वारो आहे। उन खे बि 10-12 ॾींहं बचा आहिनि, 10 ॾींहं या 8 ॾींहं बचा आहिनि। उन खां पोइ हू बि जॾहिं आयो मुक़ाबले में, तव्हांखे अञा हू ड्रामो वधीक वणंदो। छाजे करे उन में मेन कैरेक्टर अब्बास गुल ओढाणो आहे, जंहिंजो तव्हांखे शिदत सां इंतज़ारु आहे, तव्हांखे अब्बास गुल ओढाणे जो। ऐं उहो जॾहिं नए किरदार में साम्हूं तव्हांजे ईंदो त तव्हां घणो कर उन ड्रामे खे लाइक कंदो तकरार ड्रामे खां पोइ। ठीकु आहे दोस्तों, चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।